हिन बाबरकत महफिल के अंदर आओ तव्हांखे मदीने वाले साईं जी सिर्फ एक हदीस गोशगुजार करण चाहियां थो। उहा हदीस पूरी इस्लामी तालीमात जो निचोड़ ऐं खुलासो आहे। इस्लामी तालीमात जो ये समझो तो मगज ऐं मखण इन एक हदीस के अंदर समायल आहे, जेका ताजदारे कायनात इमामुल अंबिया हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ज़ाहिरी जिंदगी के आखिरी अयाम मुबारका के अंदर पंहिंजे उम्मत के उहा नसीहत फरमाई। छा तव्हां मुझे सोने नबी की नसीहत ॿुधण चाहियो था? अगर तव्हांजे कननि ताईं पाक पैगंबर का सुहिणा लफ़्ज़ पहुचनि त छा तव्हां मुस्तैद आहियो, उन ते अमल करण जे लाइ तयार आहियो? तव्हां नबी सोने के फरमान ते अमल कंदो? इमाम बैहकी रिवायत आंदी आहे, सोने हबीब जो असहाबी हजरत मुआज़ बिन जबल रज़ी अल्लाह ताला अन्हु तो रिवायत करे, क़ाल अख़ज़ बियदी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फमशा क़लीला। हजरत मुआज़ बिन जबल को चवे त मदीने वाले साईं मुखे हथ मां वरतो, पंहिंजो हथ मुंहिंजे हथ में पियो उन रस्ते ते हलण लॻा। सुभान अल्लाह, वाह वाह सुभान अल्लाह। इहो मंज़र बि केॾो सुहिणो मंज़र हूंदो। इहा त मुंहिंजे दिलि जो मोहम्मद करीम जी सुन्नत आहे, पंहिंजे ग़ुलामनि पंहिंजे हुकदारनि सां हथ हथ में मिलाए हलण। सुभान अल्लाह। तव्हां बि जेॾी महिल मजलिस में जाओ था न त को न को साथी तो तव्हांजो हूंदो, पर तव्हां सभु साथी आहियो। भला ॿियो साथी में तव्हां मूं सां हथ मिलाए हथ हथ में ॾेई हलण, इहा मुहबत की निशानी आहे, बेदिलाइप जी निशानी आहे, कुर्ब जी निशानी आहे, ऐं पंहिंजे प्यार ऐं मुहबत जी अलामत आहे जंहिंजे हथ हथ में वेही हलण। ताजदारे कायनात हबीबे किबरिया हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत मुआज़ के हथ हथ में मिलो ऐं सोना हबीब हलण लगा। फमशा कलीलन, थोड़ो ही पंध हलिया। सुम्म क़ाल, ज़बान नबूवत चुरी पाक मोहम्मद करीम नसीहत जा गुफ्ता इरशाद फरमाया। बज़ाहिर गद हजरत मुआज़ हुयो, पर तालीम सारी उम्मत के हुई, तालीम हिननि आशिकनि जी जमाअत के हुई। सोने हबीब मदीने वाले साईं पंहिंजी सारी उम्मत के एक जामियो नसीहत ऐं जामियो दर्स पढ़ायो, सबक सेखारियो। चओ सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह, सलाम अलैका या सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, वसल्लम अलैका या हबीब। मुझे सुन हबीब मदीने वाला साईं का फरमान, या मुआज़ उसी कद कतवल्ला, ए
मास मां मोहम्मद तोखे ताकीद थो कयां तोखे हुक्म थो ॾियां तोखे नसीहत थो कयां तोखे वसीयत थो कयां त हर वक्त अल्लाह खां पुॼंदो रहिजो माण्हू में हुजी या अकेलो हुजी देश में हुजी या परदेश में हुजी रात में हुजी या नींद में हुजी हर वक्त में पंहिंजे अल्लाह खां पुॼंदो रहिजो मुझा दोस्तों तकवा परहेज़गारी अल्लाह जो खौफ यो इस्लाम जो बुनियाद ऐं अमल जो ईंधन इबादतुन रियाज़तुन जी गाॾी अगर हलंदी आहे त खौफ खुदा जे ईंधन ते हलंदी आहे गाॾी हलण जे लाइ पेट्रोल खपे पखे हलण जे लाइ बैटरी में पावर खपे लाउड हलण जे लाइ पावर मुंसलिक हुजे लाउड हलंदो बत्ती बरनी पावर दे अमल सालनि वारो पाने जो कदम कदे हलंदो जॾहिं उन जे अंदर में खुदा जे खौफ जो पावर हूंदो खुदा जो खौफ हूंदो इहो ई माण्हू नमाज़ जे लाइ बिस्तर खे कॾहिं छॾींदो जॾहिं अल्लाह जो खौफ हूंदुसि ज़िना खां उहो बचंदो जंहिंजे अंदर में अल्लाह जो खौफ हूंदो चोरी खां चोरी खां नशे खां बेहयाई जे कमनि खां उहो ई बचंदो जंहिंजे अंदर में अल्लाह जो खौफ हूंदो मुंहिंजे दिल पर मोहम्मद करीम पहिरीं नसीहत इहा फरमाई त माज़ जिथे बि हुजी पंहिंजे अल्लाह खां ॾिसंदो रहिजो इहो पहिरियों उसूल अथव इहो पहिरियों मुंहिंजा दोस्त मोहम्मदी सबक़ भाइयो दोस्तो जॾहिं नबी जो पैगाम कननि ते पहुचे त ईमान वारा ओॾी महिल ई अमल जे लाइ तयार थी वेंदा आहिनि भाइयो अॼु हिन महफ़िल में तव्हां पंहिंजे खुदा जो खौफ दिल में ज़रूर रखंदासीं तुंहिंजो पाण सरहद खे गंदो सम्झो जिते बि हुजो जो मुंहिंजो अल्लाह मूसा जेतिरी जमायत आहे ओतिरो आवाज़ नथो अचे छो थकिजी पिया आहियो सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो इहो आद करे उथो इहो फ़ाइदो कयो त जिथे बि हूंदो अल्लाह जे खौफ सां रहंदो ऐं मां तव्हांखे गारंटी थो ॾियां अगरि तव्हांजे दिल में खुदा जो खौफ अची वियो न तव्हांजी अखि बुरी नज़र खणी न सघंदी तव्हांजो पेर पूरे पासे जे विच न खणी सघंदो तव्हांजी ज़ुबान बुरो लफ़्ज़ ॻाल्हाए न सघंदी तव्हांजो पेर बुरे लुकमे खे नापाक रिश्वत वारे चोरी वारे चोरी वारे हराम कमाई वारे हिकिड़े लुकमे खे बि तव्हांजो पेर चाहे कॾहिं जो हर वक़्त में तव्हां पाक ज़िंदगी गुज़ारींदो त तव्हांजे दिल में अल्लाह जो खौफ अची वियो ये पहिरीं नसीहत आहे ऐं ॿी नसीहत सोना हबीब था फरमाइनि वसिद्क़िल हदीस ए माज़ मां मोहम्मद तोखे हुक्म थो ॾियां त जॾहिं बि ॻाल्हाई त सच ॻाल्हाइजो सुभान अल्लाह छा जो नबी जो फरमान मञो ईमान
सच्चो आई दुनिया में बेइज्जत थई कब्र में बेइज्जत हो गई आखिरत में मुस्तफा जो पारो नसीब हो गई साईं फरमाइता जेको माण्हू कूड़ ॻाल्हाईंदो रहे अल्लाह वटि लिखजी थो वञे ते कूड़ो रब जे दफ़्तर में लिखजी वियो यो कूड़ो आहे पर को माण्हू सच ॻाल्हाईंदो रहे अल्लाह वटि लिखजी थो वञे त ही सचारो सचार लिखण चाहियो अल्लाह वटि सच्चा लिखजी वञो वो सच जी बेड़ी लुटे पर कदे न बुडे सच ॻाल्हाईंदे सच चवंदे नुक़सान कोन ॾिसंदे सच ॻाल्हाइण वारा सदाईं सोभारो सचन ते लोटा ज़रूर ईंदा आहिनि आज़माइशूं परखां ज़रूर ईंदियूं आहिनि पर सच वारे खे अल्लाह करे तोड़ींदो नाहे उहो तरियल सुभान अल्लाह सच जी बेड़ी सीर में बि हुजे पर उहा सलामती सां पहुचंदी आहे छो त उनखे तारण वारो अल्लाह सुभान अल्लाह वो सच ॻाल्हाइबो या कूड़ सच ॻाल्हाइबो मधे अथणो सुन हबीब की नसीहत फरमाइन व वफाइल अहद ए माज़ ही मुझे पैगाम थई पाण भी अमल कजाए मुझे उम्मत के भी ॿुधाए जाए त जॾहिं बि वाइदो कयो त पंहिंजो वाइदो पालींदा कयो वाइदो ॻाल्हायो पंहिंजो वाइदो या त वाइदो कयो ई न कंहिंसां का ॻाल्हि कयो न चओ इंशा अल्लाह जी मर्ज़ी आहे जे रब चाहियो त मां इहो कमु कंदुसि रब जी मर्ज़ी आहे जेकॾहिं तव्हां इंशा अल्लाह चयो पोइ जे कमु टाइम ते न बि थियो तव्हांखे गुनाह न थींदो पर जेकॾहिं कंहिंसां वाइदो कयो सुखुन कयो मर्द जी ज़बान हूंदी आहे मुड़ुस जी ज़बान हूंदी आहे मुड़ुस जी ज़बान हूंदी आहे त कहिड़ो मुड़ुस माण्हू थिजो भाड़ी न थिजो छा था चओ मर्द थिजो मर्द ज़बान कंदो आहे त पारींदो आहे वचन वाइदो ॾींदो आहे त उहो पारींदो आहे वाइदो करे फिरी वञणु या मुनाफ़िक़ जी निशानी आहे या खोटे माण्हू जी निशानी आहे मोमिन माण्हू पंहिंजे कौलनि में कॾहिं बि कचो न हूंदो आहे पंहिंजे वाइदे में सचो हूंदो आहे सुभान अल्लाह छा था चओ कच्चा या सच्चा सच्चा ॻाल्हायो सच्चा जे सच्चा आहियो जे वाइदे में पक्का आहियो त तव्हांजो बेड़ो पार चौथी नसीहत मुंहिंजे सोने हबीब खे फरमाई व अताइल अमानत जॾहिं को तव्हांखे अमानत ॾिए त उहा अमानत बासलामत पहुचाइजो अमानत में ख़यानत न कजो ख़यानत करणु धोखो ॾियणु इहो मुनाफ़िक़ जो किरदार आहे मोमिन अमानतदार हूंदो आहे को छा थींदो अमीन थींदो या ख़ाइन थींदो बददियानत कूड़ा खाइन मुझा दोस्तों अमानतुनि में इज्जत करण वारा ये मुनाफ़िक़ हूंदा आहिनि तव्हां इज्जत न कजो उफ़त न कजो वाइदो न कजो अमानत में धोखेबाज़ी न कजो जे मुस्तफ़ा जा ग़ुलाम आहियो त अमानतदार
गाल ते हद कयो था हां अमानतदार थी दो हद मते गणो बकर की खियानत साईं फरमाता ते एक नाज पंछी नसीहत हुई तो कया त तू खियानत छबे जाए खियानत छबे जाए खियानत लग जाए खियानत लग जाए जय मोहम्मद मुस्तफा दा गुलाम आयो त खियानत लग जो छो त खियानत करनो इहो धोखेबाज़ी वारो अमल करनो धोखे वारी मुंहिंजा दोस्तो सियासत करनो धोखे वारी गाल बोल करनो खियानत वारी यारी रखणो इहो मोमिन जो शेवो नाहे इहो मुनाफ़िक़नि जो किरदार आहे मोमिन मानो खाइन न हूंदो आहे बददियानत न हूंदो आहे मोमिन मानो अमीन ऐं सादिक़ हूंदो आहे सुभान अल्लाह पूछा तव्हां अमीन थींदो या आहिनि केड़ा केड़ा अमीन थींदो केड़ा केड़ा अमीन थींदो रब तव्हां खे मदीने वाले जो दीदार कराईंदो अॼु जेतिरे तव्हां सची दिलि सां हिन मुहम्मदी नसीहत ते अमल था कयो फ़क़ीर जी दिलियां जो आहे अल्लाह करो कॾहिं बि ॾुखे खे हुन ॾिसंदा सदाई सुख्या हो सदाई शाद याबा आमीन आमीन जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लम अलैहि मुझे सोने हबीब फरमाई मरहम यतीम ए मुझे गुलामो यतीम अॻियों अचो रहम कजो यतीम ते बाझ कजो यतीम ते शफ़क़त कजो यतीम खे प्यार कजो छोकरो बालग थियण ताईं जंहिंजो पीउ गुज़ारे वञे छोकिरे जो पीउ गुज़ारे वञे त उन खे यतीम सॾिबो बालग थियण ताईं ऐं न्याणी जंहिंजो पीउ गुज़ारे वञे उनजी शादी थियण ताईं उनजे यतीमी जो टेनीवर आहे यतीमी जो मुद्दो उनजे शादी थियण ताईं आहे मुंहिंजा दोस्तो न्याणी यतीम हुजे या नीगर यतीम हुजे जे उनजे मथुरे ते रहम जो हथ थो फेराई तुंहिंजे हथ खे यतीम जा जेतिरा वार लॻंदा वार वार जे बदिले में कहन लेकिन जो सवाब रब तुझे दफ्तर में लिखाए तो चले यतीम ते रहम कयो यतीम के बाझ कयो जो अबू गुज़ारे हुआ छो त बच्चन जा लाड अबू संदो आहे बच्चो अंगल कंदो आहे पंहिंजे अबे सां अबो न हुजे पुत्र वेचारो यतीम कैसा लाड करे कंहिंखे फरमाइशूं करे कंहिंखे पंहिंजो दिलि जो हाल ॿुधाए जंहिंजो अबो नंढपण में गुज़ारे वञे उहो यतीम वेचारो बेसहारो हूंदो कदुर अबे जो तन खां पुछा कयो जन खां अबो नंढपण में जुदा थियो कदुर अबे जो तन खां पुछा कयो पीउ जही जो विछड़ी वञे सो छोरो छिनो सदबो अदल करे एतिराम अबे जो अबो बि नेठि अबो अदल करे एतिराम अबे जो अबो बि नेठि अबो चप कंदियूं न हिक ॿिए खे जॾहिं अबो करे सॾु कबो अदल करे एतिराम अबे जो अबो बि नेठि अबो किसो ॿुधल वरी खणी ॿुधायां
ईद वाले दिहाड़े ते ओ यतीम बच्चो फाटड़ा कपड़ा पायो बीठो हीरो हाल हुयो अखिर में लुक हुया जरी बल मुझो लजपाल नबी यतीमन जो यावर मिस्कीनन जो मददगार गरीबन जो गमख्वार मोहम्मद मुख्तार सरदारन जो सरदार सारी कायनात जो मालिक मुख्तार अल्लाह जो हबीब जरी बल हसन हुसैन के वठी ईदगाह में हलियो उन यतीम ते मोहम्मद मिठे दी नजर पया दिल पर नबी जा जब रुक जीविया ऐ उन नंढड़े खां पुछन था त बच्चा बार खिलन था प्या ईद जो आयो ऐ तुझे अखियुनि में रुके तुझो चेहरो गमज़दाए तुझो चेहरो अफ़सुरदाए बच्चा छा करे जे तो अल्लाह जा रसूल जंजा अब्बा चेहरो जन उहे याद करदा आके सलाद कया तुझो अब्बो मौजूद नाए यतीम बच्चो आया बिना पी वारो पुटड़ो आया मुखे ईद ते केर संभाले केरो जी पर घोर पे मुझे लजपाल नबी फरमायो तुझो अब्बो मौजूद नाए तुझो पी मौजूद नाए साचो इन गाल में राजी थी दे तो मोहम्मद मुस्तफा तुझो अब्बो बनी वने आशिक हुमेरा तुझी अम्मा थी चल बनी वने सा इन गाल में तू राजी आई महबूब सोना यतीम के पंजे काशान नबूवत में हवेली पाक में वठी अचन था उनके बेचारा कपड़ा नवा पर आए पान सा सद ईदगाह में वठी वञनि था हिया तालीम मुहम्मदी हिया दिल पर मोहम्मद दी सीरत हिया गरीबन की गमख्वारी ए महबूब मोहम्मद जो कलमो पढ़ने वालो ए मुस्तफा दा आशिक हो अज जेकरे सच्चा मुस्तफा जा हुक्मदार आयो तो मुझे दिल पर नबी दे तरीके ते हलण वाला बनी वञो चाचे ॾिसो तव्हांजे पारे में कहिड़ो यतीम ॿार केतिरो अब्बो गुज़ारे वियो आहे हली वञी उनजी संभाल करो मदीने वारे साईं वॾी ख़ुशख़बरी ॾिनी यतीम जे पालण वारे जे लाइ मदीने वारे साईं वॾी ख़ुशख़बरी ॾिनी साईं सां फरमाइनि जॾहिं मूले ॾिसजो हीअं अशद ऐं बिची आंगुर हीअं मिलायूं हेॾे ॾिसो ही अशद आंगुर हीअ ही बिची आंगुर हीअं मिलायूं हीअं आंगुरूं ॿई मिलाए फरमाइनि था ॾिसो हीअं हे त आंगुरूं पाण में मिलियल आहिनि अन वकाफ़िल यतीम का बातैन फिर छजन यतीम के पालण वारो ऐं मां मोहम्मद पाण में हीअं जन्नत में गॾु हूंदासीं कुर्बान या रसूल अल्लाह केॾी वॾी ख़ुशख़बरी आहे केॾी वॾी वाधाई आहे ओ अल्लाह ओ सुफ़वारा ओ सिंधी ओ पंजाबी ओ बलोच ओ पठान जेकॾहिं दिल पर मोहम्मद तोखे हीअं पाण सां गॾाए अहिड़ो को एज़ाज़ थी सघे थो क़यामत जे ॾियारे अगरि तूं मदीने वारे साईं सां हीअं गॾूंदी त छाजो पुछाणो छाजो हिसाब छाजो लिखो छाजो तुंहिंजे लाइ फरिश्तनि जी पुछाणो छा जे महबूब सां गॾूंदे दिल पर नबी पाण सां गॾु जन्नत में वञी हलंदो सुभान अल्लाह ऐं महबूब महशर जे मैदान जी त ॻाल्हि ई कोन कई न हशर जे मैदान जी या पुछाणे जी या पुरसरात जी ॻाल्हि ई न कयूं साईं फरमाइनि था अन वकाफ़िल यतीम का हातैन फिल जन्नत ये मरहला अॻियां जी ॻाल्हि ई न कयूं पाण फरमाइनि था सौ जन्नत में पहुचा सुभान अल्लाह यानी इन ते न
पुछाणो न पुरसाद न को हिसाब न किताब जिते जे जन्नत में लजपाल मोहम्मद हुंदो यतीम जो पालण वारो हबीब सां हीअं बेठो को यो एजाज़ खपे या न खपे खपे या न खपे त पोइ यतीम जी परवरिश कर उनकी पालना कर अगर तुझे बरादर में को मानू गुजारे तो वजे उनजा यतीम बच्चा है मानू ताइम वेठा हूंदा आहिनि त फलाणो वॾेरो मरे ॿियो औलाद न अथसि इहे पुट छोरा नंढड़ा अथसि त मिंट खे खबाया माल खबाया अल्लाह जो क़ुरान जो फरमाए त इन्नल लज़ीन बेशक माण्हू जेके यतीमनि जो माल सुल्ब सां था खाइनि ये जहन्नम जा डांडा पंहिंजे पेट में था भरनि जेके यतीमनि जो माल था खाइनि मुस्तफा करीम जो फरमान आहे पंहिंजे पेट में दोज़ख जी बाहि जा डांडा था आज कयो त यतीमनि जो माल न खाए इंशाअल्लाह अथव छा नेत में रुलो पैसो भी बुरी शइ आहे पैसो भी माण्हू जो दिमाग़ ख़राब करे थो छॾे लालच बुरी बला है पैसे जी लालच माण्हू जे अंदर मजा हया शर्म ईमान तरस बाज रहम करम सब खरीद करे मुझा दोस्तों तो पैसे ना पुजारी न क्यों मुझे दिल पर मोहम्मद ने तरीके से मुझे सोने हबीब मदीने वाले साईं फरमायो सच्ची नसीहत मुझे सोने हबीब जी व हिफ्ज़ुल जिवार ए बाज वसीयत तो कयाए वसीयत तो कयाए तब पारे की हिफाजत कर जाए पारे दो ख्याल कर जाए पारे दे निगरानी कर जाए पारे में बुरो न से जाए पारो न जाए जाए बजे पारे में बुरी नजर न रख जाए पारे में उनके इज्जत माल में तू बुरो ख्याल न रख जाए बजे पारे की हिफाजत कर जाए जे मोहम्मद मुस्तफा जा आशिक हो तो बजे पारे से सुनो सुनो गुरु जो कबूला कबूला पाड़े वाले सां सुठो सुठो रखंदो इंशाअल्लाह 40 घरनि ताईं तो थारी जो पाड़ो 40 घरनि ताईं जेकी बि तुंहिंजा पाड़ेसी उन्हनि सां सुहिणो सुहिणो सुठो वर्ताव सुहिणी गुफ़्तगू कर इहो मुंहिंजे दिल पर मोहम्मद जो सबका सुहिणे नबी जी तालीम जो सल्लल्लाहु अलैहि सुनो हबीब ता फरमाइन वतस्मिल गईज कावड़ खाई बन जाए कावड़ आई बन जाए कावड़ हिते भी बैठा है हां मुझा मुरीद हक्का सदाई दा देसा मदीने वाले साईं जा आशिक है देस करम की फकीर आई वो चुंडड़ी हणे से पूरी कावड़ खाए गुस्से के सख्त करना मुझा दोस्तों या ईमान की निशानियां अल काज़िमीन अल गईज़ मोमिन हुए के कावड़ खाई गाल अल्लाह जे नबीयन मां हिकड़ो नबी हुयो हिकड़ो पैगंबर सगोरो अल्लाह जो हुक्म मिलसे तो नबी सगोरा घर का बाहर निकरी पहली शइ जेका नज़र अची उहा खाई वञे अल्लाह जो हुक्म मिलियो पुट ध्यान न मुड़े अल्लाह जो हुक्म मिलियो जा शइ पहिरियों साम्हूं नज़र अचई न इहा खाई वञे हाँ जी अल्लाह जो हुक्म जो मिलियो नबी सगोरो घर का निकतो
जीअं घर खां निकितो त साम्हूं नज़र कयो वॾे जबल जी नज़र पहाड़ कि अल्लाह फरमायो आहे जेका शइ पहिरियों ॾिसी उहा खाई वञे हाणे हे जबल खाइबो कीअं हे जबल खाइण जी शइ ई न आहे कीअं खाइबो पहाड़ कीअं खाइबो हुन अल्लाह जो हुकुम खा जेॾी महिल उन जबल खे खाधई त उहो मिठो वणंदड़ लज़ीज़ गिरह थी पियो ॾिसण में जबल बि आयो खाधई त लज़ीज़ लुकमो थी पियो रब खे अर्ज़ कई मौला ही राज़ मां सम्झी न सघियो आहियां ॻाल्हि छा आहे ॾिठुमि त जबल खाधुमि त गिरह वणंदड़ रब फरमायो ओ मुंहिंजा नबीअ सॻोरा कावड़ जेका ॾिसण में चपल थो नज़र अचे खाइण चपल थो नज़र अचे पर जे खाई वञे त लज़ीज़ लुकमो वॾेरा साहब कावड़ खाइण सिखो ऑफिसर साहिब कावड़ खाइण सिखो साहिब मास्टर साहिब डॉक्टर साहिब ऑफिसर साहिब सूबेदार साहिब डीएसपी साहिब साहिबन मां फासी विया हाणे साहिब जो थियो त कावड़ किथां खाए जे मोहम्मद मुस्तफा जो गुलाम आहीं त कावड़ खाइणी पवंदी छो ॿुधो थोरे ध्यान ॾियो हदीस पाक में आ सोने हबीब फरमायो त कावड़ जे वक्त में माण्हू शैतान जे हथ में ईअं हूंदो आहे जीअं नंढड़े ॿार जे हथ में बाल नंढड़े ॿार खे बाल ॾियो केॾी महिल मुक हणंदुसि केॾी महिल छोटो हणंदुसि केॾी महिल मथे उथाईंदुसि केॾी महिल हेठि उथाईंदुसि ॿार जी मर्ज़ी आहे फूकणो ॿार जे हथ में आहे बाल ॿार जे हथ में आहे जीअं वणे सॼो उछलाएसि छुटो हणेसि थुक हणेसि उनखे पंहिंजो मथे उछलाए ज़मीन ते हणे भित ते हणे ऊंधो करे सिधो करे ॿार जी मर्ज़ी आहे अजीब मिसाल आहे मुंहिंजे दिलबर नबी साईं था फरमाइनि त कावड़ जे वक़्त में इंसान शैतान जे हथ में ईअं हूंदो आहे जीअं नंढड़े ॿार जे हथ में बाल हूंदो पर सियाणा सेबता पाना हुए थई जो कावड़ अचे त खाई वञनि पहिरीं जेका कावड़ पहिरियों जेको शोर थिए थो न उहो खाई वञे उहो अॻिते आसानी आहे भला जे नथो खाई सघी न टे नसीहतूं कयां थो जे कावड़ तुंहिंजी न लहे त मां भरे ॾींदुसि जीअं कावड़ चई न पहिरीं त इएं कर जो दिलबर नबी ते दुरूद पढ़ सलात पढ़ अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह सलात पढ़ंदो जीअं बाहि फड़के पई न तो पाणी विझिजे त अॼु ताईं बि अरबनि में रवाज आहे ॿ थोरो तिखो ॻाल्हाईंदा त चवंदो सल्लल्लाहु अलैहि नबी सल्लल्लाहु अलैहि नबी नबी ते सलात पढ़ नबी ते सलात पढ़ जहिड़ो करो समझो था पहिरीं ॻाल्हि ऐं ॿी ॻाल्हि जेॾी महिल कावड़ जो जोश थी न यकदम उथी वुज़ू कर वुज़ू अल वुज़ू सिलाहुल मोमिन वुज़ू मोमिन जो हथियार आहे जेॾी महिल वुज़ू त थिए न शैतान परे 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 जेकॾहिं तो वटि राइफल हुजे त दुश्मन वेझो ईंदो छा हथियार तो वटि हुजे क्लाशनकोप तो वटि हुजे दुश्मन छो वेझो ईंदो हुनखे पाण माराइणो आहे छा जेॾी महिल शैतान तोखे गुस्सो ॾियारे यकदम वुज़ू कर ॼणो इहा कुदरती क्लाशनकोप मिली वई शैतान भॼी वेंदो ऐं टियों नुस्ख़ो बीठो आहीं वेही रह सुतो पियो थी पा निशिस्त मटाए जाइ मटाए मुंहिंजा दोस्तो पंहिंजी जेका कैफ़ियत आहे उन कैफ़ियत खे मटाए इंशाअल्लाह आस्ते आस्ते कावड़ लही वेंदी पुट ॻाल्हि इहा आहे त कावड़ जे वक़्त में माण्हू उन कावड़ जी घड़ी में हिकिड़ो फ़ैसिलो करे वेहे थो सॼी ज़िंदगी पछताइणो
वो कावड़ जी घड़ी हिकड़ी हुंदी आ माण्हू फैसलो करे वेंदो आ कावड़ में पर को उन जा नतीजा उनके सॼी ज़िंदगी जरा भोगणा पवनि था हिकिड़ो माण्हू आयो साईं ज़ाल बि ॾाढी प्यारी है बसि असुल आशिक मां जो लैला मजनू हुयासीं पर से थोरी कावड़ थी पई हाणे तलाकूं में 3 ॾेई वेठो आहे हाणे जी महिरबानी कयो मुंहिंजो हाणे कुहाड़ो पंहिंजे पेर ते पाण हणी आयूं मां छा कयां पुट सम्झो था न वरी को बहानो कंदा मूं वटि रोज़ केस था अचनि न साईं मां त कावड़ में हुउसि मूंखे होश कोन हो मुझे लट्टा लाहियूं पियो अथी शरीयत जे हुकुम टोड़न जे लाइ बहाना किए मूंखे बिल्कुलु होश कोन हुयो मां ईअं तलाक ॾेई वियुसि ईअं न सोचणी त मां कावड़ में फ़ैसिलो कयो आहे शैतान में को फ़ैसिलो करायो आहे मुंहिंजा दोस्तो कावड़ जे वक़्त में माण्हू तकड़ में फ़ैसिला करे वेंदो आहे तकड़ा कदम खणी वेंदो आहे पोइ उन जे लाइ सॼी ज़िंदगी उनखे परेशान थियणो पवंदो पशेमान थियणो पवंदो तंहिंजे करे जॾहिं कावड़ चएव त यकदमि को बि फ़ैसिलो न कंदा कयो इहा मुंहिंजी नसीहत अथव इहा मुंहिंजी वसीयत अथव फ़क़ीरो भाइरो जॾहिं बि कावड़ अचे तो पंहिंजे ज़बान ते कंट्रोल रखो पंहिंजे हथ ते कंट्रोल रखो पंहिंजे किरदार ते कौल ते कंट्रोल रखो ऐं तकड़ो को बि फ़ैसिलो न कयो क़बूल मथे हथ खणो साईं था फरमाइनि वक़ज़्मिल ग़ैज़ वलीनिल कलाम नई नसीहत मुझे दिलबर मोहम्मद दी त जॾहिं ॻाल्हाई त नरम ॻाल्हाए जाए मिठो ॻाल्हाए जाए वणंदड़ ॻाल्हाए जाए अहिड़ो न ॻाल्हाए जेको दिलुनि खे खरड़े कननि खे रहड़े अब बात समझो था ना खास करे वड़ा माण्हू जेके आहिनि न उन्हनि खे त पंहिंजी ज़बान संभाले हलाइण खपे छो त उन्हनि जो हिकिड़ो लफ़्ज़ माण्हू जे ज़िंदगी जा फ़ैसिला कंदो आहे माण्हुनि जे लाइ मौला अली शेर ख़ुदा हैदर करार रज़ी अल्लाह ताला अन्हु वरदा फरमायो आहे त तलवार जा ज़ख़्म छुटी वेंदा आहिनि पर ज़बान जा फट न छुटंदा आहिनि तलवार जा कुहाड़े जा छुरे जा ज़ख़्म छुटी वेंदा पर जेके ज़बान जा ज़ख़्म मरंदे बाक़ी ताईं उहे ज़ख़्म फट न लॻंदा आहिनि पोइ कंहिंजी दिलियूं न फटियूं कंहिंजी दिलि न रंजायो पंहिंजे कौल सां पंहिंजे ज़बान सां हू चवनई तूं मच वाता वराए अगराई जो करे खता सो खाए पलव में पाए हलियो कीमे वारो कीमगी मुझा दोस्तो त कीना कढो पंहिंजे ज़बान खे मिठास वारो बणायो मिठास पैदा कयो पंहिंजी गुफ्तगू हां के माण्हू वाकई बि मिठा हूंदा आहिनि ॻाल्हाईंदा आहिनि न उनजो ॻाल्हाइण वणंदो आहे चवंदा आहिनि वरी ॻाल्हाए त ॿुधांसि ऐं के माण्हू ॻाल्हाईंदा अहिड़ो ॻाल्हाईंदा जो बसि ईअं फोड़ाटियूं पिया हणंदा चुटींदा पिया कंहिंखे चइबो त अलाह करे त चल वधीक न ॻाल्हाए चुप करे त भलो पुट पोइ तव्हां मिठा थींदो या खटा थींदो हिकिड़ा मिठा आहिनि ॿिया मठा आहिनि ॿिया खटा आहिनि के खारा आहिनि खारा सम्झो था न खारा खावण वारो खारो न खारा माना कड़ा कौड़ा के कौड़ा हूंदा आहिनि के खटा हूंदा आहिनि के मिठा हूंदा आहिनि के मिठा हूंदा आहिनि के मुद्दा हूंदा आहिनि पर मोमिन हमेशा मिठो हूंदो मोमिन हाय 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 जेन मोमिन ॻाल्हाईंदो आहे हबीबन हेकार मंझा मेहर सत कयो सोमू सभु जमार ओरन ई थियो उन्हनि जा मिठा लफ़्ज़ सॼी ज़िंदगी
रस घोरींदा आहिनि अंदर में मेठाज माखी वारी लार वांगुरु मेठाज हूंदो आहे उन्हनि जी गुफ़्तगू पोइ तव्हां मठा थींदव मुठा थींदव खट्टा थींदव खारा थींदव या मिठा थींदव जेके मिठा थींदव हथ मथे खणो खुदा ख़ुशि कंदव अल्लाह मदीने वारे जो दीदार कराईंदो खुदा कंदो सदाई ख़ुशि हूंदो साईं फरमाइनि था वबदल सलाम तही नसीहत सलाम आम कयो जेको मिले उनखे चओ अस्सलाम वालेकुम पंजो मिले पराओ मिले दोस्त मिले दुश्मन मिले जेको साम्हूं अचे छा चवंदो अस्सलाम वालेकुम माना तव्हां ते सलामती हुजे साईं फरमाइनि था सलाम घणो कयो तव्हांजे दिलनि में मोहब्बत पैदा थींदी उल्फत पैदा थींदी पाण में वेझड़ाइप पैदा थींदी ऐं यारी ॻाल्हि साईं फरमाइनि था वलुज़ूमिल इमाम ऐं को इमाम वठिजो इमाम अॻवान रहबर मुर्शिद कामिल वठिजो को रहबर हुजे को अॻवान हुजे को सरदार हुजे उन जे पुठियों हलिजो इहे पंहिंजी रुत ख़ुद ते निकिरी न पइजो छो त अणभुलियो माण्हू भुलिजी मिलींदो ओछो में बि किरी सघे थो खॾ में बि किरी सघे थो खाई में बि किरी सघे थो नाग बि टंगे सघेसि थो इहो मथड़ जो शिकार बि थी सघे थो इहो चोर हुजे लुटेरे जे भर बि चढ़ी सघे थो पर जेको इमाम सां गॾु हूंदो जमायत सां गॾु हूंदो मुर्शिद रहबर सां गॾु हूंदो इनखे लहरिया न ॾोॾो वॾा वण वरगार जा जिते नाग पुछ में नीला उते अब्दुल लतीफ चए कया है दिल में हीला जिते कुड़मन कपीला उते रहबर रस जुरा मल्ला शेख फशेख शैतान जो कामिल मुर्शिद नाहे उन्हें जो मुर्शिद शैतान अल्लाह जो शुक्र आहे असां सुन्नियुनि खे पीर आहे असां सभई सुन्नी दस्तगीर जा मुरीद था आहियूं पीर ने पीर जा कहिड़ा कहिड़ा दस्तगीर जा मुरीद हथ मथे खणो पीर जो पीर दस्तगीर असांजो इमाम क़ुरान तो फरमाए त जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो त हर माण्हू खे पंहिंजे इमाम सां गॾु सॼो वेंदो पंहिंजे अॻुवान सां गॾु पुकारियूं वेंदियूं हुकुम थींदो महबूब इलाही जा मुरीदो हेॾे अचो पीर गफ़ारी जा मुरीद हेॾे अचो ए मशवरनि वारे साईं जा मुरीद हेॾे अचो ए सोने रोज़े खणी जा मुरीद हेॾे अचो पंहिंजे मुर्शिद सां गॾु उनखे सॾु थींदो पोइ मुंहिंजा पीर प्यारा जेको कामिल रहबर सां गॾु आहे न उनखे न दुनिया में लहर ॾोॾो आहे न आख़िरत में फ़िक्र आहे जेकॾहिं मुर्शिद न अथव त को कामिल मुर्शिद वठो पर मुर्शिद उहो जेको शरीयत वारो हुजे सुन्नत वारो हुजे ऐं जंहिंजी तार मदीने वारे साईं सां जुड़ियल हुजे हाँ इहे त हाणे घणा पीर थी पिया आहिनि दादू मोरो लत रख त पीर जे मथां खोड़ पीर थी पिया आहिनि छो त कमाई जो बेहतरीन ज़रियो आहे मुरीद ॾन पट ॾियनि था बिना महिनत जे ॿ टे गछा हण ॿ टे उल्टियूं सिधियूं ख़बरूं कर मुरीद ईंदो पुठी ठके जंदा बेड़ा पार थी वञ बेड़ा पार थी न निमाज़ न रोज़ो न दाढ़ी न दंदर न ज़िक्र न सुन्नत न शरीयत न दीन न इस्लाम न चङाई
चोरा जानिया शराबिया मुर्शिद के रुपए पर 500 जो नोट में नहीं पंज जन्नती पुत्र हाँ मदीने वाले साईं ते ये पुठी को न ठपी हुई त पंज जन्नती आई हुजूर जन्नत जिहाद कया जंगू कयो पंज सहाबन पर कुर्बानियों ॾिनियूं हुजूर जा मुरीद कायनात में मुस्तफा जहिड़ो ॿियो को मुर्शिद न आहे हुजूर जे सहाबन जहिड़ो ॿियो को मुरीद सुभान अल्लाह पर उहे त निमाज़ी हुया ज़ाकिर हुया तहज्जुद गुज़ार हुया शब्बेदार हुया उहे फुरसानुम बिन नहार हुया रुबानुम बिन लैल हुया ॾींहं जो जंगल करण वारा रात जो मुस्लिम ते इबादत करण वारा जागरण वारा नफ़िल पढ़ण वारा तहज्जुद पढ़ण वारा तिलावत करण वारा ज़िक्र करण वारा मुझे मोहम्मद मुस्तफा जा गुलाम पुटगा समझो था ना ए बसा इब्लीस आदम रूए हस्त बस बहर दस्ते न पायत दाद दस्त घणा शैतान हिन जेके इंसान जे रूप में नजर था अचनि घणा शैतान हिन जेके इंसान जे रूप में नजर था अचनि वो हर के सां बेद कोन कपी आ हर के हथ में हथ न ॾिबो आ मुर्शिद वटबो त ठके ठोके वटबो हाँ मुर्शिद जेला शर्त इहो आ ज़ाहिर बाशरा हुजे बातिन बाखुदा हुजे ज़ात शर्त नाहे के भी तसव्वुफ दे किताब ज़ात जो शर्त न रखियो आ मुंहिंजा दोस्तो राणी मता रात नौ ॾींहं पियो आयो वाह भेटाई वाह सुनो सैयद अब्दुल लतीफ भेटाई मुर्शिद हुयुसि कोरी सैयद अब्दुल लतीफ भिटाई न मुर्शिद कोरी शाह इनायत तानो ॾिनुसि त कोरी मोची जंदा पीर कीअं लंघाईंदा सीर ओखीअ में शाह इनायत चए कोरी मोची पीर थी नाहे मुर्शिद वटि सैयद वटि मुंहिंजा दोस्तो त फिक घणी बादशाह चयो त शाह इनायत ईअं नाहे ये तू तो तभी ईअं नाहे राणी वटा रात नौ ॾींहं आयो नबी सो लतीफ थे आकर हटांदात कौन पूछे तो ज़ात जेके आया से अहिया सुभान अल्लाह हां मुझे महबूब मोहम्मद करीम पंजो चुप्पो मुबारक दिनो हजरत मौला अली के हजरत फारूक उमर के चुप्पो दिनो खड़ी वंजो ओ यमन जो उठ चारण वारो जब उवेस नालो तस कर्म की वादी में रहंदो हे मुझे चुप्पो दिनोस पाए मुझी उम्मत जे हक में दुआ होए सुभान अल्लाह सैयद जो अब्बो त मौला अली पाना मुझा दोस्तों ज़मीन जो ताजदार मौला अली पाना पर हिके उठ चारण वाले जचने महबूब पंजो कुर्तो था मोकले उम्मत देला दुआ देला था फरमाए में छा हुजूर जी दुआ का वधी का वैसे ही दुआ हुई था अबू बकर की दुआ का वधी का वैसे ही दुआ हुई था हजरत उमर की दुआ का मौला अली की दुआ का वधी का वैसे ही दुआ त कौन हुई पर उम्मत के बुझायो पे साथ ते ना है बात जो वहे सो रहे सुभान अल्लाह साथ ते ना है बात जो वहे सो रहे अल्लाह जो फजल निरालो आ खुदा जो फजल निरालो आ जिनके रब नवाजे मुझा दोस्तो मुर्शिद ज़ात सी न वटबो आ शरीयत ॾिसो दीन ॾिसो इस्लाम ॾिसो ऐं ॾिसो त हुजूर सां निस्बत इश्क अथसि या न अॼुकल्ह त हिकिड़ी सोली निशानी आहे ॾिसो त या रसूल अल्लाह चवण वारनि में आहे या न सुभान अल्लाह थोरो सम्झो था न हाय 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 मुझे सोना हबीब ता फरमाए पारी नसीहत मुझे दिल पर मोहम्मद करीम दी वक़फ़त कोए कुरान ए माज़ मां तो के वसीयत तो कया नसीहत तो कया ऐ माज़ तुझे जरिए बड़ी उम्मत के नसीहत तो कया जदे भी कुरान पढ़ो त सोचे समझी तदब्बर सा तफक्कुर सा कुरान चले छातो हुक्म के रायने फरमान के रायने अल्लाह दे कुरान के तदब्बर सा तफक्कुर सा समझी समझी कुरान की तिलावत
चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। तेरी नसीहत साईं फरमाइंदा व हुब्बिल आखिरत ए माज़ नसीहत कया त दुनिया का वधीक आखिरत सां मोहब्बत रख जाए। दुनिया के शहर सां दिल न लाए जाए जे मोहब्बत रखी त आखिरत सां मोहब्बत रख जाए। छो त दुनिया जाड़े तालब दुनिया चीज़ फ़ानी दुनिया जाड़े तालब दुनिया चीज़ फ़ानी दुनिया ले सारी पंजो यार जानी। दुनिया की शिव से मोहब्बत लग जाए वल जज़े मिनल हिसाब। छोटी नसीहत या त आखिरत की तैयारी कर जाए। आखिरत हिसाब पुछाणो उन की तैयारी कर जाए। व तस्वीर अमल 15 नसीहत आए जो टिक्कियों में दून रखना। डिगा मंसूबा हिते भी घणा ठाहियूं वेठा आहिनि। अब नमाज पढ़ वासी जुमे का शुरू कंदासीं। अब हाणे ॾाढी त खणी रखो वासी रिटायर थिया पोइ अब हाणे त नेक थी सालियो थी अलाह खे यादि कर हासी बस हज ते सम्झो हज पढ़ी था पोइ उमिरि ते थो वञा पोइ सम्झो था न। इहा आहे डिघी उमेद करणो अथई त अॼु कर सुभाणे जो इंतज़ार न कर मता सुभाणे तुंहिंजी ज़िंदगी में लिखियल ई न हुजे। घणा जवान हलिया विया घणा ॿार हलिया विया घणा पीर मर्द हलिया विया। हाणे ॾिसो न हिन जलसे में मां ॾिसां थो वेठो त अछी ॾाढ़ी वारा मूंखे तमामु थोरा था नज़र अचनि। अछी ॾाढ़ी वारा तमामु घटि था नज़र अचनि। अक्सर मूंखे नौजवान था नज़र अचनि। भला कुराड़ा काॾे विया? ईअं त कोन्हे जो रुॻे चूंड जी जवान जलसे में आया हुजनि कुराड़नि खे घर विहारिया हुया। कुराड़ा बि मोमिन आहिनि उहे ॾींदा पर हिते कुराड़ा घटि था नज़र अचनि। तव्हां जिते बि वञो न तव्हांखे अक्सरियत जवाननि जी नज़र ईंदी कुराड़ा घटि नज़र ईंदा। छो त मौत कुराड़ ताईं पहुचण ॾिए ई नथो। कुराड़ ताईं मौत पहुचण ॾिए ई नथो। मुंहिंजा हींअर त डांडा जो ज़मानो आहे। ये डांडा ऐं सब्जियूं जेके इहे पंहिंजो थियनि थियूं ज़हरीली दवाउनि जे मथां इन्हनि खाइण वारा 50 खां पोइ थधा सा 60 ताईं बि को थो पहुचे। पुट इहा उमेद डिघी रखी त मां पुराणो थियां पोड़ो थियां पोइ नेक थींदुसि इहो न। अॼु वक़्तु अथई अॼु नसीहत ॿुधी अथई जे सचो मोमिन आहीं त अॼु आद कर इंशाअल्लाह हाणे ज़िंदगी मटाईंदुसि। गुनाहनि वारो रस्तो छॾ मुंहिंजे दिल भर नबी जे ग़ुलामी वारो रस्तो वठ। या अञा बि ज़िदो थी हमरा जी ज़ाल हुई ज़िदी चवेसि उथ त वेही वई चवेसि वेह त उथी बीहे अचे बेज़ार थियो हर ॻाल्हि में उल्टी चई त हिन में पंहिंजो नार में टपो न ॾिजाए न टपो ॾिजाए टपो ॾिजाए समझो था हम उल्टे यार उल्टा बात उल्टी ये न थे वो मुझा प्री प्यारा जेकरे तू सच्चो मोमिन आहीं त जिद छॾ अॼु मोटी पो अल्लाह जे दर ते हिन खलारी रात जे अंदर खुदा जो कसम अॼु तुंहिंजो नालो अल्लाह जे दोस्त अॼु मौक़ो थई अॼु वक़्तु थई अल्लाह जे दर ते मोटण जो। अॼु अल्लाह ताला तोखे किस्मत जो मौक़ो ॾिनो आहे पंहिंजे रब जी बारगाह में माफ़ी वठण जो। अल्लाह ताला जे हुज़ूर में पेश कयो ऐं माफ़ी तलब थी ऐं गुनाहनि खां तौबा ताइब थी वञ। सोने हबीब फरमायो व हुस्नुल अमल
मां तोखे नसीहत थो कयां सोरी नसीहत त सुठा अमल कजाए व अनहाक अन तश्तिम मुस्लिमा सच्ची ॻाल्हि तोखे नसीहत थो कयां त के मुस्लमान खे गार न ॾिजाए खटिया लफ़्ज़ न ॻाल्हाए जाए कुथो लफ़्ज़ न ॻाल्हाए जाए पंहिंजे ज़बान मां जॾहिं बि ॻाल्हाई त सुठो ॻाल्हाए जाए गार मुनाफ़िक़ ॾींदो आहे गार काफ़िर ॾींदो आहे गार ॾियणो गंदे माण्हू बेदीन माण्हू जो कमु आहे मोमिन माण्हू गार न ॾींदो आहे हिकिड़ा वरी गारियल हूंदा आहिनि गारियल समझो था न जेसीं को गारियूं न ॾियनि तेसीं करार न ईंदनि मानी न वणंदनि साईं फरमाईंदा हुआ अनहाक अन तश्तिम मुस्लिमा मां मोहम्मद तोखे रोकियो थो के मुस्लमान खे गार न ॾिजाए ऐं तो सब्दिक काज़िबा के कूड़े जी तस्दीक न कजाए समझी तो कूड़ो आहे उन जी ॻाल्हि ते वेसाह न कजाए कूड़ो का ॻाल्हि चवे तूं बि चवी त हा इहा ॻाल्हि सही आहे ईअं हूंदी ईअं न कजाए ऐं तो तस्दीक सादिका को सच ॻाल्हाए त उनखे कूड़ो न चइजाए कूड़े खे सचो न चइजाए सचे खे कूड़ो न चइजाए औ तसी इमामन आदिला या अब्दुल वारो बादशाह हुजे उन जी बेफरमानी न कजाए आदिल बादशाह हुकुमरान अब्दुल वारो हुजे उन जी बेफरमानी न कजाए अन तुफसिद फिल अर्द एक ही ॻाल्हि त ज़मीन में फसाद न बिखरे जाए फसादी न थी जाए पर जे फसाद हुजे त उनखे ठार जाए साईं फरमाइनि था या मुआज़ उज़्कुरिल्लाह इंद कुल्लि शजरिन व हजर ए मुआज़ तोखे नसीहत थो कयां हर पत्थर वटि हर वण वटि जितो बि लॻी त अल्लाह जो ज़िक्र कंदो वञजाए अल्लाह अल्लाह لكل ذنب توبة السر بالسر والعلانية بالعلانية صحيح فرمائے اے معاذ آخری نصیحت آپ پریمی آخری نصیحت مجھے دل پر نبی دیا صحیح فرمائے معاذ جدے بتا خطا کی پوے وہ گناہ کی پوے یکدم رب کا معافی وٹ جائے توبہ وٹ جائے جے گناہ لکھی کیو تھئی ت معافی بھی لکھی وٹ جائے جے گناہ ظاہر ظہور کیو تھئی ت معافی بھی ظاہر ظہور وٹ جائے اور تھا ان آخری ॻाल्हि जे मथां अमल करण जी अॼु राति रब मिलाई छा था चओ क़ुरान जेको वतार थिबो तोखे तुंहिंजे प्रकारनि जी ख़बर आहे मूंखे मुंहिंजे लक्षणनि जी ख़बर आहे हर को पंहिंजे जीअ में झांकी पाए ॾिसे जेकी ॾोह आहिनि गायूं आहिनि ख़ताऊं आहिनि गुनाह आहिनि बुरायूं आहिनि बेफ़रमानियूं आहिनि ज़मीर ॿुधाईंदी जे अंदरि वारो इंसान जहिड़ो अथई त उहो आगाह कंदी त तो कहिड़ा कम कया आहिनि अॼु राति रब मिलाई आहे हिन राति जे अंदरि मुंहिंजे मालिक जे हुज़ूर में तौबा पाए थियणो आहे माफ़ी वठणी आहे ऐं अॻिते जे लाइ वरी नई ज़िंदगी शुरू करणी आहे या ॻाल्हि क़बूल आहे क़बूल आहे ॿ टे ॻाल्हियूं ॿियूं तव्हांखे अर्ज़ करणियूं आहिनि इहा हदीस पूरी थी मथां इलेक्शन अचे थी पई अला करे थिए जे सचा हूंदा त कंदा जेकॾहिं इलेक्शन थिए त पोइ अॼुकल्ह घणेई पार्टियूं आहिनि सियासी पार्टियूं बि आहिनि ऐं मज़हबी पार्टियूं बि आहिनि
मां पंहिंजे मुरीदन मुतअल्लिकन फ़कीरन खे जेके मूंसां निस्बत रखण वारा आहिनि उन्हनि खे मां आगाह करणु चाहियां थो मुंहिंजो कंहिं बि सियासी पार्टी सां ताल्लुक न को हुयो न को आहे कंहिं बि सियासी पार्टी सां मुंहिंजो ताल्लुक न आहे ऐं न वरी मां पंहिंजे कंहिं फ़कीर खे मुरीद खे पाबंद कयां थो त तव्हां फलाणी पार्टी खे वोट ॾियो या फलाणी पार्टी खे वोट ॾियो मां कंहिंखे बि पाबंद नथो कयां बसि हिकिड़ी नसीहत तव्हांखे कंदुसि त वोट हिकिड़ी अमानत आहे तव्हांखे वोट अहिड़े माण्हू खे ॾियो जेको वोट जो लाइक़ु हुजे हक़दार हुजे पोइ कहिड़ी